चवंदा आहिनि त ग़रीब माण्हू ॼाओ ई सूरनि लाइ आहे, ग़रीब लाइ गुरबत बिगाड़ त बीमारी बि ॾचो। हिन मुल्क में 100 रुपए जी खंड जे किले खां वेंदे हर उन टैक्स ते डबल टैक्स आहे जेको रोज़मर्रा जी ज़िंदगी में इस्तेमालु थिए थो। पर अफ़सोस एॾियूं ॻरियूं टैक्सूं ऐं ढलूं वठंदे बि नाकारा समाज जी नाकारा हुकूमत खेसि को बि रिलीफ न ॾेई सघी आहे। उनजो वॾो सबबु करप्शन, समाजी बेअसी ऐं गैर इंसानी रवैया आहिनि। तव्हां वटि तेल त न आहे पर कमंद जी पैदावार में पूरी दुनिया में तव्हांजो 5 नंबर वॾो मुल्क आहे। छा तव्हांखे सस्ती खंड मिले थी? तव्हां वटि तेल त न आहे पर कणक जी पैदावार में तव्हांजो मुल्क दुनिया में 8 नंबर ते आहे। छा ग़रीब माण्हू खे सस्ती मानी मिले थी? तव्हां वटि तेल त न आहे पर पूरी दुनिया में तव्हांजो मुल्क चांवरनि जी पैदावार में 10 नंबर आहे। छा ग़रीब माण्हू सुठा चांवर वठी खाई सघे थो? तव्हां वटि तेल त न आहे पर कपह पैदा करण वारो दुनिया जो 4थों वॾो मुल्क तव्हांजो आहे। छा ग़रीब माण्हू तन ढकण लाइ सुठा कपिड़ा वठी पाए सघे थो? अगरि किथां तेल गैस मिले बि थो त उहो बि सरमाएदारनि, जागीरदारनि ऐं मुल्क जे अशरफिया जे 60-70 ख़ानदाननि जे फ़ाइदे लाइ आहे। अगरि सिंध या बलोचिस्तान मां किथां तेल गैस मिले थो त उहो तेल गैस पाइप लाइननि ज़रिए सिंध बलोचिस्तान जे वॾे भाउ पंजाब खे पुॼायो वञे थो। तेल गैस पंजाब लाइ, नौकरियूं पंजाबियुनि लाइ, तव्हांखे छा थो मिले? सिंध खे छा मिलियो आहे? अगरि जे सिंध खे कुझु मिले बि थो त उहो सिर्फ़ु कंपनियुनि मां लॻल निकिरंदड़ कारो धुओं, जंहिं मां केतिरियूं बीमारियूं फैलिजी केतिरा ई माण्हू बीमार थी विया, पर मिलियो वरी बि कुझु कोन। अगरि दुनिया जे कंहिं बि मुल्क तरक़ी कई आहे त उहो तेल ऐं गैस सां नाहे कई, बल्कि अदल ऐं इंसाफ़ सां कई आहे, पंहिंजे वसाइलनि जे मुनसिफ़ाना विर्छ ते कई आहे। पाण किथे बीठल आहियूं, दुनिया किथे आहे, इन ते थोरो न पर घणो सोचियो।